ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। मस्तोंग धमाके में ज़ख़्मी थियल वधीक हिक ॼणे दम ॾेई छॾियो त अंग वधी 8 थी वियो। अवां खे अपडेट कंदासीं। मस्तोंग में गर्ल्स हाई स्कूल ऐं सिविल अस्पताल चौक ते थियल धमाके में 22 ॼणा ज़ख़्मी थिया। धमाके में चौक ते मौजूद पुलिस मोबाइल मुकम्मल तौर तबाह थी वई। ॿियनि गाॾियुनि ऐं रिक्शाउनि खे बि नुक़सान पहुतो। मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में एमरजेंसी लागू। अवां खे अपडेट कंदासीं। बलोचिस्तान हुकूमत पारां धमाके जी मज़म्मत, वाक़े जी रिपोर्ट तलब। अहम ख़बर है, एक भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदासीं। धमाके में ज़ख़्मी थियल वधीक हिक ॼणे दम ॾेई छॾियो, अंग 8 थी वियो। मस्तोंग में गर्ल्स हाई स्कूल ऐं अस्पताल चौक ते थियल धमाके में 22 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। धमाके में चौक ते मौजूद पुलिस मोबाइल मुकम्मल तौर ते तबाह थी वई। ॿियनि गाॾियुनि ऐं रिक्शाउनि खे बि नुक़सान पहुतो। मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में एमरजेंसी लागू कई वई। बलोचिस्तान हुकूमत पारां धमाके जी मज़म्मत, वाक़े जी रिपोर्ट तलब। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। धमाके में ज़ख़्मी थियल वधीक हिक ॼणे दम ॾेई छॾियो, अंग वधी 8 थी वियो।